ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनाई खे 28 फरवरी 2026 ते अमेरिकी इसराइली हमलनि में शहीद कयो वियो। Supreme Leader Khamenei is dead. Hazrat Ayatollah al-Uzma Imam Khamenei. Supreme Leader Ayatollah Ali Khamenei is dead. आईना मेरा घर बार न लश्कर रहा। मशहद आयतुल्लाह अली खामनाई जी जेका तदफीन कई वेंदी। कर रहा हूँ आखिरी सजदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। ईरान जंग बाबति तव्हांखे ताज़ियूं ख़बरूं त मिलंदियूं रहनि थियूं, पर ईरान जंग सां मुंहुं ॾींदे हिकिड़ी वॾी सोग वारी तक़रीब जो ऐलान कयो आहे ऐं उहा तक़रीब जुलाई में थींदी। 4 जुलाई खां 9 जुलाई ताईं उहा तक़रीब थींदी, जंहिंमें जनाज़े नमाज़ ऐं सोग जूं जेके जुलूसनि तक़रीबूं आहिनि उहे थींदियूं ऐं उहो सोग ऐं उहो जनाज़े नमाज़ ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर शहीद आयतुल्लाह अली खामनाई जो थींदो, जेको ईरान जो सुप्रीम लीडर त आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेको ईरान जो सुप्रीम लीडर आहे उनजो वालिद साहिबु हुआ। उन्हनि जी शहादत जेका आहे सा 28 फरवरी 2026 ते थी हुई, जॾहिं ईरान जे मथां इसराइल ऐं अमेरिका गॾियल हमिलो कयो हो। उहो गॾियल हमिलो एतिरो शदीद हुयो जो उनखां पोइ जंग छिड़ी, जेका केतिरा ई महीना जारी रही। इहा जंग अञा ख़तमु कोन थी आहे मुकमिल तौर ते। जेके सालिसनि उहे ठाह जूं कोशिशूं कंदा रहनि था, ठाह फ्रैक्चुला कॾहिं थींदो रहे थो, कॾहिं जंग थींदी रहे थी, पर इन्हनि हालतुनि में यानी हालत जंग में हूंदे बि सोग जूं तक़रीबात जो ऐलान कयो वियो आहे, जेके 4 खां 9 जुलाई ताईं ईरान में इराक़ में मुख़्तलिफ़ शहरनि में कयूं वेंदियूं। ईरान ऐं इराक़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में इहे तक़रीबात जेके कयूं वेंदियूं, उन्हनि में 4 खां 6 जुलाई ताईं तहरान में आहे। तहरान में जेको मरकज़ी जुलूस आहे, जनाज़े नमाज़ आहे, उहा कई वेंदी। उन सां गॾोगॾु शहीद आयतुल्लाह अली खामनाई जी जनाज़े नमाज़ में किरोड़े माण्हुनि जी आमद जो तवक़ात आहिनि, त उहे किरोड़े माण्हू तहरान में गॾु थींदा ऐं इन लाइ तहरान जो जेको ग्रांड मसला मैदान आहे उते ब्रिगेडियर जनरल हसनज़ादा आहे, उहो सरबराह आहे उन कमेटी जो। उन इहो ॿुधायो आहे त उते तमामु घणा जेके महिमान आहिनि ऐं आवाम जे लाइ सहूलियतुनि जे लाइ एम्बुलेंसिस, सवें जेके गाॾियूं ऐं सिक्योरिटीअ जा तमामु घणा इंतज़ामात कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे बि ॿुधाईंदो हलां, तहरान जो सूबे जो गवर्नर आहे मोहम्मद सादिक मुतमिनदीन, उन इहो बि चयो आहे त 500 जेके परॾेही सहाफ़ी आहिनि उहे बि ईंदा ऐं उहे इन जी कवरेज कंदा। ईरान में इहे तक़रीबूं कहिड़नि शहरनि में थींदियूं? ईरान में इहे तक़रीबूं जेके मुख्य शहर आहिनि तहरान सां गॾोगॾु कुम ऐं मशहद, आख़िरी जेको थींदो सोग उहो ऐं तदफीन उहा मशहद में कई वेंदी। ईरान हिन वक़्तु तमामु घणियूं जेको फ्रंट्स ते तमामु घणो त मसरूफ़ आहे ई आहे, पर हिन वक़्तु सोग जी जेका तक़रीबात आहिनि उनजो ऐलान करे हुन इहो साबित कयो आहे त जंगी हालत में हुअण जे बावजूदु हू पंहिंजा जेके शहीद थियल अॻुवान आहिनि उन्हनि जूं तारीख़ी तक़रीबात कयूं वेंदियूं त जेके हमेशह लाइ यादि रखियूं वञनि। ईरान में इहो तमामु घणो रवाजु आहे त जेके उन्हनि जा लीडर शहीद थियनि था, वफ़ात कनि था, उन्हनि जूं तक़रीबात में पब्लिक तमामु घणी गॾु थींदी आहे। उन में अॻु में ई आयतुल्लाह खामनाई खां अॻु में जेको रूहुल्लाह ख़ुमैनी, उन्हनि जी बि ख़ुमैनी साहिब जी तमामु घणी जेका आहे सा वॾी तइदाद में तक़रीब थी हुई उन जी सोग जी, जनाज़े नमाज़ जी। त ईरान में हिकिड़ो मुख़्तलिफ़ ट्रेंड आहे जेके ई फॉलो कनि था। 4 खां 6 जुलाई ताईं तव्हांखे मूं ॿुधायो त तहरान में इहे इंतज़ामात कया विया आहिनि, जंहिंमें सवें जेके आइडेंटिफाई कया विया आहिनि सेफ्टी जा मसइला बक़ौल उतां जे अथॉरिटीज़ जे उहे हल कया वेंदा। म्यूनिसिपल कमेटी तहरान जी उहा हल कंदी। एम्बुलेंसिस जेके आहिनि उहे 700 एम्बुलेंसिस त आहिनि ई आहिनि, पर 300 मोटरसाइकिल एम्बुलेंसिस बि उन्हनि उन वक़्त लाइ अरेंज कयूं आहिनि ऐं 38 जेके एम्बुलेंसिस आहिनि उहे बसिस जेके आहिनि उहे उन में शामिलु हूंदियूं त जीअं कंहिं बि वक़्तु कंहिं बि हंगामी सूरत हाल खे उहे मुंहुं ॾेई सघनि। आलमी तौर ते ईरान पंहिंजो पाण खे डिप्लोमेटिकली बि अकेलो कॾहिं बि महसूसु न कयो आहे, न ई जेको आहे सो करणु ॾिनो आहे। तंहिंजे करे इहा तवक़ो कई पई वञे त ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनाई जे जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जेके मुल्की सरबराह आहिनि उहे शरीक थींदा। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी आमद तवक़ा आहे ऐं उहो वेंदो। उन सां गॾोगॾु वफ़्द जेको वञे थो उन में कुझु ज़रियनि इहो बि चयो आहे त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे पिणु उन सां दावत ॾिनी वई आहे ऐं उहो इन ई वफ़द में गॾु वेंदो। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनाई खे 28 फरवरी 2026 ते अमेरिकी इसराइली हमलनि में शहीद कयो वियो।
ॿिया टॉप जा जेके जनरल हुआ उहे बि शहीद थिया हुआ, पर उन सां गॾोगॾु संदसि न्याणी, नुंहुं, न्याणो ऐं ॾोहिटी उहे बि शहीद थिया हुआ। हीअ जेके तक़रीबात आहिनि इन्हनि में संदसि न्याणी, नुंहुं ऐं ॾोहिटीअ जा जनाज़ा बि हूंदा, उहे कफ़न बि गॾु हूंदा जिन में उन्हनि जूं जनाज़े निमाज़ पढ़ियूं वेंदियूं। महिमाननि जी आमद, छो त तमामु घणा जेके आलमी तौर ते तमामु घणा महिमान अचनि था, उन जे करे आसपास जेके तेहरान जे इलाइक़े जे आसपास 800 जेके तालीमी इदारा आहिनि उहे उन्हनि खे रहाइश गाहुनि में तब्दील कयो आहे त जीअं महिमाननि खे उते रहाए सघिजे। तेहरान जो मेयर आहे अली रज़ा ज़कानी। उन चयो त 8 जुलाई ते जेको जनाज़ो आहे आयतुल्लाह अली ख़ामनई जो उहो इराक़ मोकिलियो वेंदो ऐं इराक़ में बि हिन वक़्तु अब्बास अराक़ची जेको ईरान जो परॾेही वज़ीर आहे उहो ताज़ो दौरो करे आयो आहे। उते जी हुकूमत खां जेके इजाज़तनामा थींदा आहिनि, जेके हिकिड़ियूं रस्मी इजाज़तनामा, नोटिफिकेशन्स, NOCs वग़ैरह थींदा आहिनि, उहे कराए उतां जा इंतज़ाम मुकमिल कराया हुआ त जीअं उते करबला ऐं ॿियनि मुक़दस शहरनि में आयतुल्लाह अली ख़ामनई जो जनाज़ो जेको आहे उहो नियो वञे। हुन सां गॾोगॾु इहो तवक़ो कयो वञे त तमामु घणा माण्हू, 1.5 करोड़ माण्हू जेके आहिनि से उहे शरीक थींदा ऐं इहा वॾे में वॾी जेका तक़रीब हूंदी ईरान जी तारीख़ में। शायदि इहा कुझु माण्हू इहो बि चवनि था त दुनिया जी तारीख़ में इहा वॾे में वॾी हुजे, छो त अॻु में इन क़िस्म जा जनाज़ा तमामु घटि थिया आहिनि। ईरान जा जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि जा सरबराह, शायदि जेके सरबराह आहिनि उहे अचनि था या न ॾिसिजे, छो त ईरान जो जेको दोस्त आहे उन में पाकिस्तान जा सरबराह त वञनि था, पर चाइना मां उनजो सरबराह अचे थो या उनजो वफ़्द अचे थो, रूस मां उन्हनि जो सरबराह अचे थो या वफ़्द अचे थो, इहो अञा वक़्तु ॿुधाईंदो। उन सां गॾोगॾु यूरोपियन यूनियन जे बारे में ईरान अॻु में ई ऐलान कयो आहे त उहे तारीख़ जे ग़लति रुख ते बीठल हुआ, तारीख़ जे ग़लति मोड़ ते बीठल हुआ, तंहिंजे करे उन्हनि मां कंहिंखे बि दावत न ॾिनी वई आहे ऐं उहा उन्हनि जी इज़त अफ़साई न थींदी, हू शरीक न थींदा। अहिड़ो ऐलान जेको आहे सो ईरान जे पारां कयो आहे त यूरोपियन यूनियन जो को मुल्क उन में शरीक न थींदो। अमेरिका ज़ाहिर आहे उहो हिन वक़्तु हालत जंग में पाण आहे, ईरान जे मथां हमिलो कंदड़ आहे ऐं उन सां ॻाल्हियूं कंदड़ आहे, त उहो बि कोन थो शरीक थिए। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त उन ई ॾींहं ते 4 जुलाई ते अमेरिका जी जेको आज़ादी जो ॾींहुं आहे उहो आहे, यानी अमेरिका पंहिंजे आज़ादी जो ॾींहुं मल्हाईंदो ऐं तेहरान ईरान में तमामु वॾो जेको सो सोग हूंदो। उन सां गॾोगॾु जेका इंडिया आहे, इम्तिहान असल में इंडिया जो आहे, छो त इंडिया जे वज़ीर आज़म नरेंद्र मोदीअ खे दावत मोकिली वई आहे ऐं उन्हनि इहो चयो आहे त ब्रिक्स में हू इतिहाद में गॾु आहे ईरान सां। हाणे ॾिसणो आहे त मोदी पाण वञे थो या उनजो वफ़्तु वञे थो, पर इंडिया जे ज़रिए इहो चयो आहे त उन्हनि जी जेका ममलकती वज़ीर आहे पपीता मार्गरेटा उहा ऐं उन सां गॾोगॾु बिहार जो गवर्नर आहे लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हुसैन, शायदि उहे वञनि ऐं उन्हनि जो आला सितई जेको वफ़्तु आहे उहो नरेंद्र मोदीअ जी उते जेका आहे सा तर्जुमानी कंदो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां 1999 में रुहुल्लाह ख़ुमैनी साहिब जो जेको जनाज़ो हुयो ख़ुमैनी साहिब जो, उन में 10 मिलियन माण्हू शरीक थिया हुआ हिकु अंदाज़े मूजिबि। उन खां पोइ जेको आहे सो CNN अंदरि 15 मिलियन जेके आहिनि से इंडिया में उन में शरीक थिया हुआ। उन सां गॾोगॾु 1970 में जमाल अब्दुल नासिर जो तमामु वॾो जनाज़ो थियो जंहिंमें 15 मिलियन माण्हू जेके से शरीक थिया हुआ। रीसेंट हिस्ट्रीअ में 2020 जी ॻाल्हि करियूं त ईरानी जनरल जेको क़ासिम सुलेमानी हो उन जो तमामु वॾो जनाज़ो हो जंहिंमें बि तमामु घणा माण्हू शरीक थिया हुआ। इहा पब्लिक जेका आहे सा गॾु थींदी आहे त जीअं उनखे जेको शहीद थी वियल या फ़ौत थी वियल आहे उन जी जेका आहे सा तारीफ़, उन सां गॾोगॾु उनजो सोग ऐं दुनिया खे इहो ॿुधायो वञे त हू तमामु केतिरो अहम माण्हू हुयो। ईरानी पंहिंजे शहीदनि जा, उन्हनि जा मक़बरा, उन्हनि जी तदफ़ीन ऐं उन्हनि जो जेको आख़िरी रस्मूं आहिनि उहे तमामु वॾे तमतराक सां कंदड़ क़ौम आहे। ईरानी क़ौम पंहिंजे शहीदनि खे हमेशह यादि रखंदी आहे ऐं इन जे करे ई हुननि जो जेको ईरानी शिया मुस्लमान आहिनि उन्हनि जो जेको बिलीफ आहे, अक़ीदो आहे, उहो ई आहे त हमेशह शहीद जेके आहिनि से उहे ज़िंदा रहंदा आहिनि, उन्हनि जी यादि ज़रूरु कयो वञे, उन्हनि खे आख़िरी जेको सलाम पेश कयो वञे, उहो बि हिकिड़ो तारीख़ी हुजे। ऐं उन सां गॾोगॾु आउं ॿुधाईंदुमि त जेके तेहरान खां थींदा कुम खां जेको आहे सो वापसीअ ते जॾहिं आख़िरी जेको स्टॉप आहे उहो आहे जनाज़े जो मशहद। तव्हांखे ख़बर आहे त शिया मुस्लमाननि जे लाइ तमामु घणो मुक़दस शहर आहे ऐं उन में हर साल किरोड़े माण्हू जेको आहे सो इमाम अली रज़ा जी ज़ियारत करणु वेंदा आहिनि ऐं उन्हनि जे ई रोज़े मुबारक जे अंदरि आयतुल्लाह अली ख़ामनई जी जेका आहे तदफ़ीन कई वेंदी, जिते उनजो वालिद साहिबु पिणु दफ़न थियल आहे। आयतुल्लाह अली ख़ामनई पाण बि मशहद में ई ॼाओ हुयो, पाण मशहद जो ई हुयो ऐं मशहद हिकिड़ो तमामु तेहरान खां पोइ ईरान जो वॾो शहर आहे, पर उन सां गॾोगॾु रिलीजियस मज़हबी हवाले सां चइजे त उहो तमामु
ईरान जी समूरे ईरान जो रूह आहे, रूहानी कैपिटल जंहिंखे चइजे न स्पिरिचुअल कैपिटल ऑफ ईरान, स्पिरिचुअल कैपिटल ऑफ ईरान जो लक़ब मशहद खे ईरान जे अॻूणे सदर जेको अहमदीनिजाद हुयो उन ॾिनो हुयो। उन चयो त इहो स्पिरिचुअल असांजो जेको आहे सो कैपिटल आहे। एडमिनिस्ट्रेटिव कैपिटल जेको असांजो आहे उहो त तहरान आहे, पर उन में मशहद जी तमामु घणी जेका सारा आहे। मशहद जी आबादी ख़ुदि 30-35 लख हाणे त थी वई आहे। उन में इमाम अली रज़ा जो रोज़ो आहे। दुनिया जा तमामु घणा माण्हू ईंदा रहंदा आहिनि ऐं हाणे इहो बि आहे त जेको माण्हू इमाम अली रज़ा जे रोज़े ते वेंदो उन सां गॾोगॾु उहो ज़ाहिरा शहीद अयतुल्ला अली ख़ामनाई जे रोज़े ते बि वेंदो। 19 अप्रैल 1939 ते मशहद में ई अयतुल्ला अली ख़ामनाई साहब पैदा थिया हुआ। उन सां गॾोगॾु हुन जो जेको वसियत आहे उहा बि चई वञे थी त इहा ई हुई त मूंखे पंहिंजे वालिद ऐं इमाम अली रज़ा जे रोज़े में जॻह ॾिनी वञे, आख़िरी जेको आरामगाह आहे उते हुजे। मशहद तहरान खां 800-900 किलोमीटर थींदो परे आहे ऐं 10-12 कलाक चवनि था त बाई रोड, उन सां गॾोगॾु बाई ट्रेन बि एतिरो ई आहे। पर उहो समूरो सफ़र तमामु घणनि माण्हुनि लाइ थकावट जो सबबु इन करे बि न बणिजंदो आहे त शिया मुसलमाननि जो जेको 8हों इमाम आहे उन जी आख़िरी आरामगाह आहे ऐं उते पहुचंदे ई उन्हनि जा समूरा थक लही वञनि था। हर साल जेके ज़ाइरीन अचनि उन खां अलावा जेके उते क़बरूं आहिनि उहो तव्हां ॿुधो हूंदो, हारून रशीद ख़लीफ़ो उन जी बि क़बर जेका आहे सा उहा हिते ई आहे। ईरान हिन वक़्तु मुकमिल तौर ते तयारियूं जेके आख़िरी मरहले में आहिनि ईरान जे अॻूणे शहीद थियल सुप्रीम लीडर आयतुल्ला अली ख़ामनाई जूं। इन मौक़े ते अञा इहो वाज़े नाहे त हाणोको जेको सुप्रीम लीडर आहे मुश्तबा ख़ामनाई उहो बि किथे ज़ाहिर थींदो या न, छो त ईरान जंग खां पोइ ऐं पंहिंजे वालिद जी शहादत खां पोइ मुसलसल हू जेको आहे सो किथे बि कंहिं बि राब्ते में न आयो आहे, न ई हुन जेको फ़ोटू इंटरव्यू या आवाज़ कंहिं बि ॿुधो आहे। हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्विटर ते जेको आहे सो कॾहिं कॾहिं ट्वीट कंदो आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईरान जी जेका सुप्रीम काउंसिल आहे उन ऐलान कयो आहे त शहीद आयतुल्ला अली ख़ामनाई जेका आहे सा उन जो फाइल बंदि न थियो आहे, उन जे कातिलनि खे ॻोल्हे सज़ा ॾिनी वेंदी ऐं उहा उन में घणो वक़्तु न लॻंदो ऐं उहा ज़रूरु सज़ा ॾिनी वेंदी। हाणे ॾिसजे त उहो जेको ऐलान आहे उन ते अमल केतिरो थो थिए, कॾहिं थी मिले ऐं हुननि जी नज़र में उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि जा कातिलनि ऐं उन्हनि खे उहे सज़ा ॾींदा। फ़िलहालु ईरान जूं ॻाल्हियूं हलनि थियूं। इन सां गॾोगॾु इहो बि ऐलान कयो वियो आहे, चयो इहो पियो वञे मुख़्तलिफ़ डिप्लोमेटिक जेके चैनल्स आहिनि उन्हनि जे ज़रिए त जेके आख़िरी रस्मूं आहिनि शहीद आयतुल्ला अली ख़ामनाई जूं उन्हनि दौरान कंहिं बि क़िस्म जो रुख़नो न पए, ख़ासि करे अमेरिका ऐं इसराइल जे पारां। छो त अमेरिका ऐं इसराइल तव्हांखे ख़बर आहे त हर वक़्तु कॾहिं न कॾहिं उहे इन क़िस्म जो सिंधी में चवंदा आहिनि ख़शट कंदा रहंदा आहिनि। कॾहिं हमिलो थी वियो, कॾहिं जेको आहे सो बमबारी थी वई, कॾहिं आबनाए हरमोज़ ते जेके आहिनि से हेलीकॉप्टरनि ते हमला थी विया। इन क़िस्म जे जेके बि शयूं आहिनि उहे जेके गारंटियर्स आहिनि, छो त हिन वक़्तु बि उहे ॻाल्हियूं क़तर में हलंदड़ आहिनि त इन क़िस्म जूं कंहिं बि क़िस्म जी इन्हनि ॾींहंनि जे दौरान का हरकत न थिए जंहिंसां ईरान जी या ईरान में जेके आयल माण्हू आहिनि, ज़ाइरीन आहिनि, जेके उन सोग में आयल आहिनि, उन्हनि जी दिलाज़ारी थिए या उन्हनि खे को नुक़सानु पहुचे। इन मौक़े ते ईरान हिकिड़ो ऐलान इहो बि कयो आहे त पाकिस्तान में जेके बि ज़ाइरीन ईंदा उन्हनि खे जेका सा वीज़ा फ्री एंट्री हूंदी। उन जो हिकिड़ो को तरीक़ेकार कढियो वियो आहे, अप्लाई करिणो थो पए पर उन्हनि खे जेको आहे सो फ्री वीज़ा ॾिनी थी वई। जीअं किथे बि वञो था त ऑन अराइवल वीज़ा हूंदी आहे, इन क़िस्म जी का सहूलियत आहे। उन जा डिटेल्स अञा उन्हनि शेयर न कया आहिनि। हिन ई जुमे खां इन क़िस्म जूं जेके तक़रीबात जो आगाज़, महिमाननि जी आमद, ॿिया इंतज़ाम उहे त थींदा, पर ॾिसजे त उहे वीज़ा फ्री जेको आहे सा उन में केतिरी सदाकत आहे, छो त इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑनलाइन जेके ख़बरूं आहिनि उन्हनि जी ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं आहिनि उन्हनि जी ईरान जे पारां अञा ताईं का बि तस्दीक न कई वई आहे, न ई को ईरानी हुकूमत जे पारां अहिड़ो ऐलान कयो आहे। शहीद आयतुल्ला अली ख़ामनाई जी शहादत ते पाकिस्तान में बि तमामु घणो सोग मल्हायो वियो हुयो ऐं ॾुख जो इज़हार कयो वियो। उन सां गॾोगॾु जुलूस कढिया विया हुआ, पर केतिरनि ई माण्हुनि खे इहा अञा ख़बर न पइजी सघी त उनजो जनाज़ो, उन जी तदफ़ीन कॾहिं थींदी। पाकिस्तान जे केतिरनि ई TV चैनल इहो बि हलाए छॾियो त मार्च में थींदी। उन्हनि जी शहादत जेका आहे सा फेबरवरी में थी हुई त उन्हनि चयो त मार्च में थींदी, पर हाणे उहे समूरियूं जेके अफ़वाह साबित थिया ऐं हाणे जेका असुल सोग जी तक़रीब आहे, जेका तदफ़ीन जो सिलसिलो आहे उहो शुरू थियण वारो आहे। जेको मशहद शहर आहे उते तमामु घणा जेके लिबरल माण्हू बि आहिनि, ईअं न आहे त समूरा माण्हू जेके आहिनि से सख़्तगीर सोच रखंदड़ आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त ईरान ते हमलनि खां अॻु में उते मशहद में ई तमामु घणनि माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया हुकूमत जे ख़िलाफ़, जेके हिन वक़्तु ख़ामोश आहिनि। ईरान हिकिड़ो तहरान खां पोइ मशहद खे जेको आहे सो पंहिंजो वाइब्रेंट सिटी सॾींदो आहे।
मशहद इन करे बि वाइब्रेंट आहे त उते तमामु घणा पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, उहे आला तालीम याफ़्ता आहिनि। जीअं ईरान जी क़यादत आहे, ईरान जी क़यादत समूरी ॾिसंदव उहे PhD होल्डर्स आहिनि, के डॉक्टर्स आहिनि, के स्कॉलर्स आहिनि, के प्रोफेशनली जेके डॉक्टर थियनि था उहे आहिनि। ईरान जो सदर ख़ुदि जेको पुज़िक्शान आहे इहो जेको आहे सो डॉक्टर आहे। त ईअं ई हू स्कॉलरली बि तमामु घणा आहिनि, विजनरी बि तमामु घणो मथे आहिनि। सोच सम्झ वीचार सां दुनिया समूरीअ जूं नज़रूं हिन वक़्तु उन तदफ़ीन जे जेको मरकज़ी जुलूस आहे उन तरफ़ आहिनि त ॾिसिजे त उहो ख़ैर ख़ूबीअ सां सरअंजाम थिए थो या उन में कंहिं क़िस्म जी का रुकावट विधी वञे थी, ख़ासि करे ईरान जे दुश्मननि जे पारां। उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे सिक्योरिटी जा त समूरा इंतज़ाम आहिनि ई आहिनि, पर ईरान पंहिंजो जेको रिवोल्यूशनरी गार्ड आहे जंहिंखे पासदारान इनकलाब सॾनि था उनखे अलर्ट रखियो आहे कंहिं बि क़िस्म जे ख़तरे खां आगाही ॾियण लाइ बि ऐं उनखे जेको चवंदा आहिनि मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ। ईरान जो पासदारान इनकलाब फ़ौज जो, ईरान जी फ़ौज जो तमामु सुप्रीम जेको आहे सो ब्रिगेड आहे जंहिंखे हेड कनि था ऐं हाणोके सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई साहब जूं उन सां तमामु घणो जेको आहे सो पुराणो तालुक़ु रहियो आहे। त हाणे हिन वक़्तु इहा जेका दुनिया आहे उहा इहा ज़रूरु ॾिसंदी त इहो ख़ैर ख़ूबीअ सां आयतुल्लाह अली ख़ामनाई जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वञनि थियूं या उन में बि कंहिं क़िस्म जी का रुकावट का रंडक पए थी। जेकॾहिं इन क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी त ईरान जे पारां इहो चयो वियो आहे त असां डिप्लोमेटिकली बि तमामु घणा जेके आहियूं उहे इंगेज रखणु था चाहियूं सभिनी खे, पर जेकॾहिं ईरान ते कोई बि बुरी नज़र रखे थो त उनखे बि मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ असां तयारु आहियूं। ईरान हिन वक़्तु पंहिंजे सोग जे तयारियुनि तरफ़ वञे थो ऐं इहो सोग 4 खां 9 जुलाई ताईं जारी रहंदो, जंहिंमें आख़िरी जेको इन समूरनि जुलूसनि सोग जे जुलूसनि जो जेको आख़िरी ॾाको आख़िरी मंज़िल हूंदी उहा मशहद हूंदी ऐं मशहद में ई आयतुल्लाह अली ख़ामनाई साहब जी तदफ़ीन थींदी। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में गॾु हूंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।